अयाज शेख साहब जन असांखे ज्वाइन कयो आहे मॉर्निंग विद आवाज़ में। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम जी मैडम साहब, कीअं आहियो? ठीक लगा पिया? अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर साहब, उम्मीद आहे त तव्हां बि गर्मी खां बचा हूंदा। हा, असां त जो न सुबुह शाम बस क्लिनिक ते जो न एसी हलाई कई वेठा आहियूं, पर हिकड़ी तव्हां ॻाल्हि कई त कराची जी मौसम अॼु जो न खुशगवार आहे। बाबा कराची जे मौसम ते कोई एतबार ही न कयो, 5 मिंटनि में कीअं थो सही। अच्छा, कराची जी मौसम है, कराची जा माण्हू हा, बिल्कुल चेंज थियण में का देरी न वठंदा आहिनि। बिल्कुल बिल्कुल ये डॉक्टर साहब बुधाए जो हीट स्ट्रोक जो टेम्परेचर इलाही वधे पियो, हीट स्ट्रोक जो मामलो आहे पियो त माण्हुनि जे लाइ एहतियाती तदबीरनि जे हवाले सां कुछ सजेस्ट कयो, कीअं बचाव कजे, इन्हनि बीमारियुनि खे कीअं मुंहुं ॾिजे? अच्छा मुबशिर साहब, हिकु त तव्हांखे माना असांजी पब्लिक खे माना इलाही जेके अवेयरनेस जी न आहे इन मौज़ू जे हवाले सां। वो जॾहिं कोई पेशेंट ईंदो आहे हॉस्पिटल में, साईं हिनखे 104 105 बुखार आहे त हू डॉक्टर्स वग़ैरह या इमरजेंसी में हुनखे पैरासिटामोल या कोई ॿी क़िस्म जी दवाऊं ॾेई छॾींदा आहिनि। ठीकु आहे, ॾिसो जेको माना इहो असांजी जेको हीट स्ट्रोक आहे हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे, सही है ना। माना इनमें तव्हांजो अक्सर माना 105 बुखार 104 बुखार जेको आहे न माना थींदो आहे, ऐं पेशेंट खे मेंटल जो आहे न कंफ्यूजन थी वेंदी आहे, डिज़ीनेस थी वेंदी आहे, मतिलबु जो कॾहिं कॾहिं बेहोश बि थी पवंदा आहिनि। त उनखे डिफरेंशिएट करणु माना तमामु ज़रूरी आहे त हिनखे बुखार थियो आहे। इवन माना हीट एक्सॉशन भी जेकी थींदी आहे न उहा बि थोड़ी डिफरेंट आहे एज कंपेयर टू हीट स्ट्रोक जे हवाले सां। ठीक है ना, त माना जीअं माण्हुनि खे सम्झणु खपे त बाबा ही पेशेंट माना हीट स्ट्रोक जो आहे या हिनखे सिंपल बुखार आहे, पहिरीं त हुनजी तव्हां हिस्ट्री वठो पेशेंट खां। कोई जेकॾहिं रस्ते ते माना तव्हां अक्सर ॾिठो न लास्ट मंथ में भले लास्ट वीक में ॿुधायो त 10 माण्हू 15 माण्हू मरी विया आहिनि कराची में गर्मी जे करे। ठीक है ना, हाणे ये 15 ये माण्हू छाजे करे हाणे हिकिड़ी त जीअं इन में मेजॉरिटी जो आहे त हीरोइन जी ॾिठी हूंदी त फुटपाथ ते वीचारा सुता पिया आहिनि न, क़िस्मत जा मारियल आहिनि। सही आहे, त उहे नशे जा मारियल डॉक्टर साहब, क़िस्मत जा मारियल न, नशे जा मारियल आहिनि। जी पर उहे कीअं इन स्टेज ते पहुता मैडम साहबा, त इहे सम्झो क़िस्मत थींदा आहिनि जी। सही आहे, त बहरहाल जो कनि त इहा हिकिड़ो असांजे अॻियां अंडरस्टूड आहे। हिकिड़ो माण्हू ॿियो कोई लेबर तबिको आहे, माना मज़दूर माण्हू आहे, ठीकु आहे न, जेके ॿार माना पुड़े था आहिनि, कमु कनि था, की बिल्डिंग में कमु था कनि, जो आहे न अक्सर इन्हनि में माना हीट स्ट्रोक जो आहे न कॉमन आहे। ठीक है, माना घर में उहे औरतूं माना जेके बीमार आहिनि, प्रेग्नेंट आहिनि, या जेके डिसेबल माण्हू आहिनि घर में वेठा आहिनि, उन्हनि में बि जो आहे न माना हीट स्ट्रोक जो आहे न कॉमन आहे। ठीक है, मुबशिर साहब जो सवाल हो त एहतियाती तदाबीर माना जो आहे न तव्हांजे अॻियां कोई बि अहिड़ो पेशेंट माना अची थो वञे जेको माना ॿियो हिकिड़ी शइ तव्हांखे डिफरेंशिएट ॿुधायां, जेको हीट स्ट्रोक वारो पेशेंट ईंदो आहे न उनखे पघर न निकिरंदो आहे। अच्छा सही आहे, हा, उनजी माना स्वेटिंग कुझु माना 1% केसेस हूंदा जंहिंमें स्वेटिंग बि थींदी आहे, पघर निकिरंदो आहे, पर मेजॉरिटी जेको आहे न उनजी स्किन ड्राई हूंदी आहे ऐं माना पघर न हूंदो आहे। ठीकु आहे, ऐं स्किन बिल्कुल ही उनजी माना जल्दी उन छोड़ा ठही वेंदा आहिनि, ईअं स्किन उनजी थी वेंदी आहे। त हिनखे तव्हां डिफरेंशिएट करे सघो था त हिनखे माना हीट स्ट्रोक आहे। तव्हां जेकॾहिं तव्हां हॉस्पिटल ताईं रसाई तव्हांजी परे आहे त तव्हां हुनखे माना हिकदमि माना थधो पाणी जो कान हुनखे मथां ॾेई सघो था पिया, विझी सघो था पिया, या हुनखे छा जेकॾहिं थोरी कॉन्शियस आहे त हुनखे शावर करायो, बर्फ माना जो आहे हुनखे तव्हां सराउंडिंग में रखी सघो था पिया हुनजे बॉडी जे, त हू माना जो आहे न बची सघे थो पियो।